पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पीढ़ी पियारनि खे दिलवारनि खे सिंधी पियारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों धमाकेदार अपडेट अची चुकी आहे। छा मूसा जी एंट्री थी वई आहे पंजाबी ड्रामे में? छा थींदो अॻिते छा न थींदो अचण वारे स्पेल में एपिसोडनि में सॼी कहाणी तव्हांखे ॿुधाईंदासीं हिन नंढिड़े वीडियो में। हिन खे आख़िर ताईं तव्हां थी सघे त असांजे यूट्यूब चैनल दासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीअ अव्हांजो ई पंहिंजो चैनल आहे। हलूं था जी अपडेट जी तरफ़। तव्हांजो घणो टाइम वेस्ट बि कान कंदासीं। दरअसल दोस्तों ईअं कोन थींदो जेको चई रही आहे हसीना ज़हर जे चकर ॾियण में आहे जे चाकर ख़ान खे ज़हर ॾियां, पर एॾो आसानी सां हू कामयाबु न थी सघंदी। हुनजी भाइटी बि हुनजे ख़िलाफ़ु बीठी आहे ऐं होॾां हू हीरो आहे, अनी खे मारणु ॾुखियो आहे। वक़्ती तौरु हिननि खे कामयाबी मिलंदी। बाक़ी रही ॻाल्हि मूसा जी एंट्री थियणी आहे हिन ड्रामे में। हाणे हिन काफ़ी स्पेल खां बाद में यानी 50 एपिसोड खां बाद में मूसा जी एंट्री थी सघे थी। इहा नई ख़बर आई आहे जेका तव्हां सां असां शेयर कयूं था पिया। फ़िलहालु 50 एपिसोड ताईं मूसा जी एंट्री न आहे। अॻिते हुनजो जेको आहे न कोशिशि कई पई वञे त उन खे आंदो वञे। जेकर उहो मूसा अची वियो यानी लाला रफ़ीक उर्फ़ मूसा अची वियो त हू ड्रामो अञा वधीक कामयाबु थींदो। फ़िलहालु बैकग्राउंड जा सीन बार बार ॾेखारे माण्हुनि खे बोर कयो पियो वञे। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों। अगरि अपडेट तव्हांखे सुठी लॻे त दासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। हीअ अव्हांजो पंहिंजो चैनल आहे।